पादरी ऐलान कयो त जंहिं माण्हू खे जन्नत ख़रीद करणी आहे उहो असां सां राब्तो करे। केतिरा ई माण्हू उन ऐलान खां पोइ पादरी वटि अची पहुता ऐं हर माण्हू वॾे पैमाने ते रक़म अदा करणु लॻो त जन्नत में को बहितर खां बहितर टुकड़ो मिले। उन मुआशिरे में हिकिड़ो बाशऊर माण्हू हुयो जंहिं माण्हुनि खे इन ॻाल्हि खां बचण जी पूरी कोशिशि कई त पादरी फ्रॉड थो करे ऐं पादरी जन्नत जो ठेकेदार नाहे, पादरी जे हथ वस में जन्नत नाहे ऐं इन माण्हू जी ॻाल्हि ते तव्हां एतबार न कयो ऐं फुरजण खां बचो। उन माण्हूअ पंहिंजी हर मुमकिन कोशिशि कई पर उन माण्हूअ जी ॻाल्हि में कोई बि न आयो। आख़िरकार उन माण्हूअ छा कयो जो उन पादरीअ वटि वियो ऐं उनखे चयईं त मूंखे दोज़ख ख़रीद करणी आहे। पादरी हैरान थी वियो त सॼी दुनिया वारा जेके माण्हू आहिनि उहे सभु जन्नत था ख़रीद पिया कनि, तोखे दोज़ख ख़रीद करणी आहे, तूं दोज़ख खे ख़रीद करे छा कंदे? हुन चयो त न, तव्हां रक़म ॿुधायो, जेका रक़म चयो मां अदा करण लाइ तयारु आहियां, पर मूंखे दोज़ख ख़रीद करणी आहे। पादरी ॾाढो ख़ुशि थियो त हाणे असां दोज़ख जो कारोबार करे बि पैसा कमाईंदासीं। उन करे पादरीअ उन माण्हूअ खां कुझु डॉलर वरिता ऐं उनखे दोज़ख विकिणी ॾिनी। हुन माण्हूअ पादरीअ खे चयो त जल्द खां जल्द मूंखे दोज़ख जा दस्तावेज़ ॾियो। उन पादरीअ कंहिं पने जे टुकड़े ते दोज़ख जा दस्तावेज़ लिखी ऐं उन माण्हूअ जे हवाले करे छॾिया। उहो शख़्स शहर में वियो, वॾे चौराहे ते कंहिं मथां ई जाइ ते बीही ऐं वॾे पैमाने ते माण्हुनि खे सॾु करे उन्हनि सभिनी खे गॾु करे उन्हनि सां मुखातिब थी चवणु लॻो त दोज़ख मूं ख़रीद करे छॾी आहे ऐं मां दोज़ख में कंहिंखे बि अचणु न ॾींदुसि, छो त उहा मुंहिंजी पर्सनल जागीर आहे ऐं उन जा मूं वटि दस्तावेज़ात काग़ज़ आहिनि। उन जे करे हाणे तव्हांजे लाइ बहितर इहो आहे त तव्हां मां जन्नत केर बि ख़रीद न करे, छो त जेकॾहिं दोज़ख मूं वटि आहे उन में मां कंहिंखे अचणु न ॾींदुसि, ज़ाहिर आहे बाक़ी बची जन्नत, यकीननि तव्हां सभु उन में हलिया वेंदो आसानीअ सां। सो दोस्तो, जहालत जो कोई बि इलाजु नाहे।